इस्लामाबाद MQM पाकिस्तान जे अॻवान ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो आहे त उहिदनि जो फ़ैसिलो थी वियो आहे। असां को बि उहिदो नाहे घुरियो। क़ौमी असैम्बली जे इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे MQM पाकिस्तान जे अॻवान ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो त MQM गवर्नरशिप ऐं वज़ारतुनि लाइ न आई आहे, अवाम ताईं जमहूरियत जा असर पहुचाइण आया आहियूं। हुन चयो त उहिदनि जो फ़ैसिलो थी वियो आहे। MQM बि उहिदो नाहे घुरियो। MQM हक़ीक़ी मैंडेट सां वापसि आई आहे। अञा वधीक सीटुनि जी उमेदु हुई। लाॻापियल फॉर्म ते चूंड नतीजनि ख़िलाफ़ एहतिजाज कंदासीं। ख़ालिद मक़बूल वधीक चयो त 75 साल अॻु जेको मंज़रनामो हो अॼु बि इहो ई आहे। अहिड़ी जमहूरियत जंहिंजा असर अवाम ताईं न पहुचनि बेमक़सद आहे। पाकिस्तान जी 23 करोड़ अवाम खे हक़ ॾियणा पवंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।